अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सऊदी अरब, मुतहदा अरब इमारात, कतर, तुर्की ऐं अफ़गानिस्तान में अॼु ईद उल फितर मल्हाए पियो वञे। मदीना मुनव्वर, मस्जिद नबवी ऐं खाना काबा में ईद जी नमाज़ अदा कई वई। बरतानिया ऐं यूरोप में हिन दफ़े कुझु मुसलमान कम्यूनिटी जुमे ते ऐं कुझु छंछर ते ईद मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। ईरान, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, ब्रुनाई ऐं जापान में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां परडेही में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे मुबारकबाद। मुल्क में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। अवाम खे ईद जी शॉपिंग लाइ वधीक हिकु ॾींहुं मिली वियो। किथे सिबियल कपड़नि जे दुकाननि ते माण्हुनि जी रश त किथे मनपसंद सैंडल जी ॻोल्हा जारी। महांगाई सबबि गुज़िरियल साल जी भेट में शॉपिंग मॉल ऐं मार्केटुनि में ख़रीदारी मामूल खां घटि, दुकानदार परेशान। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त को बि हथियार जे ज़ोर ते ॻाल्हियूं नथो कराए सघे। डायलॉग सियासी पार्टियुनि जो कमु आहे। जेको पार्लियामेंट में ई मुमकिन आहे, हू इतिहादी जमातुनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयार आहिनि। ठुल भरिसां कार इल्ज़ाम हेठि जवाबदार ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करण बाद फरार। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। डीपलो वेझो बेड़हार स्टॉप वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर सबबि ज़ख़्मी थियल 4 ॼणनि मां हिकु ॼणो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। डोकरी भरिसां ॻोठ सुनहरे में 8 वरियनि जो मासूम नीगर पाणी जे खॾ में ॿुॾी फ़ौत। लाश घर पहुचण ते कोहराम, इलाइक़े में सोग जी लहर। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।